नाज़रीन, अॼु असां सां गॾु प्रोग्राम में मौजूद आहिनि महिमान ख़ासि मोहतरम जनाब फ़नकार माशूक़ शर साहब। जॾहिं खां साईं मौसीक़ी वारी फील्ड में क़दम रखियो आहे, सिंगर आतिफ़ असलम, राहत फ़तेह अली ख़ान जहिड़नि जा टायर ट्यूब कढी रखिया अथसि। अचो त साईं खां इंटरव्यू वठूं। माशूक़ शर साहब, तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॻाइण वेंदा आहियो, कॾहिं तव्हां सां को अहिड़ो मसइलो या वाक़ियो थियो आहे जेको हमेशह लाइ यादि हुजे? साईं, हिकु मशहूरु किस्सो आहे। हिकु भेरे मां सुबुह जो निंड मां उथी रियाज़ पियो कयां। जीअं मूं ॻाइणु शुरू कयो, पाड़े वारनि जा कुता भौंकण लॻा। हेॾां मां ॻायां, होॾां कुता भौंकनि। आख़िरकार बेज़ार थी वञी पाड़े वारनि जो दर खड़कायो। उन्हनि खे शिकायत कई त मां जॾहिं बि ॻाईंदो आहियां तव्हांजा कुता भौंकंदा आहिनि। पाड़े वारो चवणु लॻो, शुरूआत पहिरियां तूं कंदो आहीं, इन में असांजे कुतनि जो कहिड़ो कसूर आहे बाबा? माशूक़ साहब इन बेसुरे आवाज़ सां नाज़रीन खे को गीत त ॿुधायो। जेका चई सा गाॾी वठी ॾियां, जेको चई सो बंगलो वठी ॾियां, हिकु भेरो रुगे यारीअ जी हा कर, हिकु भेरो यारीअ जी रुगे हा कर। वाह माशूक़ शर साहब, मूं वटि तओ मौजूदु न आहे। जेकॾहिं तओ या दांगी मौजूदु हुजे हा त पाण सम्झी थो अॼु तुंहिंजो कहिड़ो हशर थिए हा। माशूक़ साहब, इंटरव्यू ॾेई वटि, पोइ तोखे ठाहे बुझ था कयूं। अहिड़े ॻाइण खां ॿुॾी नथो मरी छोरा? माना प्रोग्राम में घुराए फनकार जी बेइज़ती तो करी। वाह त ॻाढ़ा, तो कहिड़ी ख़बर एतिरो फेमस थी वियो आहियां। कल्ह मूंखे डोनाल्ड ट्रम्प कॉल कई, चवणु लॻो त पुट जी शादी आहे। माशूक़ शर साहब, मूंखे टाइम ॾियो। डोनाल्ड ट्रम्प खे बि मूं जवाबु ॾेई छॾियो, इहे तोजा मुमताज़ मौलाई, राहत फ़तेह अली ख़ान, मुमताज़ लाशारी, शमन मीराली, सभिनी खे ताला लॻी विया अथई मुंहिंजे अचण खां पोइ। पुट माशूक़ साहब, मूं ॿुधो आहे त तव्हां जॾहिं ॻाईंदा आहियो त शहर जा गटर भरिजी वेंदा आहिनि। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? साईं मुंहिंजा, इहा हक़ीक़त आहे। हिकिड़े भेरे विच शहर में पंहिंजे परस्तारनि खे गाना पियो ॿुधायां, सॼे शहर जा गटर भरिजी विया। म्यूनिसिपल कमेटी वारा पहुची विया, उन्हनि जूता हणी भॼायो त ॻाई तूं तो सॼे शहर जा नाला गटर भरिजी था वञनि, सफ़ाईअ सां वारो पिणे कंदो निकुर था। फनकार माशूक़ साहब, अॼुकल्ह मीडिया ते वीडियो थी हले, तव्हां हिकु महफ़िल में ॻायो पिया, हमरा बंदूक खणी आयो, इहो छा मामिलो हुयो साहब? साईं, वाकई इहा हक़ीक़त आहे। महफ़िल में ॻाईंदो बीठो हुयुसि त हमरा कुआड़ो खणी आयो। उनखे ॾिसी मां बाजो बंदि करे महफ़िल मां ॿिले जीअं टपो ॾेई भॼणु लॻुसि। उन हमरा मूंखे चयो त तोखे कुझु कोन कंदुसि। मां त उनखे ॻोल्हियां थो जंहिं तोखे हिन महफ़िल में घुरायो आहे। साईं, पोइ एॾा हाई लेवल जा बेइज़्ता था थियो, तॾहिं बि ॻाइण खां नथा मुड़ो, शाबस अथव। माशूक़ साहब, हिकु महफ़िल जा घणा पैसा वठंदो आहीं? मां साईं हिकिड़ी महफ़िल जा 3 लख रुपया वठंदो आहियां। अॻिते हली सोचां थो इंटरनेशनल लेवल ते ॻाईंदुसि। हिते महफ़िलनि में इनकम घटि थी थिए, इन करे। माशूक़ साहब, तव्हां पंहिंजी शाइरी में नलकनि जा पाणी था पीआरियो माण्हुनि खे, इन में आख़िर छा राज़ आहे? साईं, पाणी पीआरणु सवाब जो कमु आहे। गर्मी बि ठाउकी लॻी पई आहे, इन लाइ शाइरी में नलका थो हलायां रुगो।